चवनि सहमत पर आहियां रहमत। दरअसल भाई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक। बेवाजिबी इन जाहिल के तज़लील कंदे का कहल ना आई। अदा हामिद यो माठ कर बाबा तोखे ही ज़्यादती नजर नथी अचे। अदा हींअर छॾ भाव नहीं न शरीफा न हिन तादीअ ते त दुश्मननि जा बि लिंग कांडारजी वेंदा, हारनि जा वार बि उभा थी वेंदा। मां त तुंहिंजो भाउ आहियां भेण। अदा हामिद भाउ नहीं पर इहो ॿियो काॾे आहे हिकु जंघो। अदा उतारे ते हूंदो। मां ॾिसांसि थो संदसि ख़बर लहां थो त इंसानियत जी लताड़ छा थींदी आहे। अदा अदा हामिद अदा आदि हामिद मेहमान को हुयो तेजो भी वियो अञा बि अदा हामिद एॾो आहे मार बि मन इतना बुढ़ो की न। हा हा मां चवां थी तुंहिंजा इहे वार न कपजनि हा सॼो मथो कूड़ई हा मथो। हाणे त तुंहिंजूं खुड़ियूं बि ॾंभड़ियूं पवंदियूं ॾाइणे खूनड़े। चाची अञा बि ॾाइणे आऊं आहियां खूनड़ आऊं आहियां। खुड़ी तुंहिंजी ॾंभजनि चाची तो जहिड़ी त घर डावांडोल कंदियूं आहिनि। हा हा चढ़त त ॾिसेसि जहिड़ो की मूंखे खाराईंदी हुजे जहिड़ो को मां हिन जे ठहियल धिके ते वेठी हुजां। मुंहिंजे धिके ते वेठो जियां त धिको बि हिकिड़ो ॾियां वञी किरियां न कभर ऐं पोइ वेठी सुकाए सकणा सजदा ॾियां। तो पहा मुंहिंजा रब तो पहा ज़बान त ॾिसेसि ज़बान असली भला वांगुरु पई थी बिरकाए अड़ी हा ज़बान पटे उछलींदी साईं पट ते। हा पोइ वेठी गूंगन वांगुरु गा गा कजाए माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां। अमा खुदा खे मञो छॾियो इहा गपी इन किरकिर त घर जा ठिकरे ई सुकाए छॾिया आहिनि। हाणे कंदी झुगा झण अरे हेड़ियूं न लुंडियूं हूंदियूं घर में त झुगा कीअं न झड़ थींदा। मां लुंडी भला आहियां बाक़ी तूं केर आहीं चाची गोहर भला। भॼई छा आहे भला माठ बि कयो या यकु वेठो माण्हू खिलाईंदो। तव्हां हिते कबरनि वारी कार में ॿाहिरि अलाए कहिड़ो लका थियो हूंदो। छा थींदो ॿाहिरि अधो हामिद टांडा थी निकितो आमा हितां वञी किरियो न अधे पुठण ते त ॿरी वेंदासूं। हथ बि लाए ॾिसेसि जे इन हामिदड़े खे टोंडो करे न घर में विहारियो त मुंहिंजो नालो बि रहमत न आहे। हा माण्हू भली चवनि दावत पर आहियां रहमत कंहिंखे चवां हाणे। सलामुअलैकुम बुढ़ल। वालेकुम सलाम। अरे मुबारक खुशहाल चङो भलो सब खैर ठीक ठाक हां। मैं तो आवाज हालो तो थोड़ा हेठ थी वे हिते जिनात हूंदी आहे न वरी खाइण खां पोइ अचे कंहिं मुसीबत में अचे वञे। आवाज़ त ॿुध मां पाण तोसां मिलण थी चाहियो छो त हम तो मिले अचां। खैर में अब हो जेल मां छुट्टी आयो है ना त दिल चए तो तोसां मिली अचां। वाड़े बुढ़ल वाह जेल में जॾहिं छड़िस पे तॾहिं पुछण कोन आहे। हाणे जॾहिं छुट्टी आयो आहे तॾहिं तो जित मां तोॾे पे आयुसि कहिड़ो तूं मूंखे छट पाराई आहे। मुबारक ॻाल्हि मां एॾो त मसरूफ़ आहियां जो इन्हनि जिननि कढण में भूतनि ऐं भुतनि कढण में पूरो आहियां। असली सच पुछी त ईअं मथे खणण जी विवाद काई मूंखे कान्हे का यार मूंखे माफ़ कजांइ। हींअर को ख़ासि कमु हुई छा मूं में? न को ख़ासि कमु त कोन हुयो बसि ईअं दिलि चए थो तोसां मिलां ऐं इहा जेका नक ते मर लाथी आई न मुंहिंजो इहा लाथी अथी आहे कोन अञा। छा मर? हा जेका इहा अली रज़ा लाथी हुई आई जेका ॻोठ जे घिटनि में अञा ताईं पई ॻाइजे त वरी छा चवां बुढ़ो बि थी वई न
वञी कलाए त माण्हू छा पिया चवनि छा था चवनि माण्हू? मां त हर कंहिंजे वात इहा ॻाल्हि पे ॿुधा हर को थो चवे त जहिड़ो बाड़ियो मुबारक थियो अहिड़ो कोई न थियो। अली रज़ा अञा ताईं जहिड़ो पियो घुमे ईअं था चवनि। ईअं था चवनि या तूं पंहिंजे दिलों तो जोड़ी? मुंहिंजो कहिड़ो मथो ततो आहे जो मां इहे चवंदुसि। ॿुधल रेस ॾों पियो अचां यार, रेस जे फ़ैसिले मुंझायो आहे। सिर्फ़ु हिकु दफ़ो फ़ैसिलो थी वञे न, पोइ ॾिसजे जेकॾहिं अली रज़ा ने ॻोठ जी घिटियुनि में घुमी वियो न त मुंहिंजो नालो मटाए कारे कुत्ते ते रखजांइ। ॾिसंदुसि अदा न त कारा कुता खोड़ घुमंदा पिया वतन ॻोठ में अदा मुबारक आहे। ॿुधल संभाले ॻाल्हाए। जहिड़ो न मुबारक यार मुंहिंजो आहे गिला तुंहिंजी वई थिए मुंहिंजो सफ़ो सड़े। हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे। कहिड़ी? संग ते राज़ी थिए न त आबदा जो संग छिकाए। छो? संदसि नाले ज़मीन बि काफ़ी ठही, अली रज़ा जो बि साव थी, ईअं सम्झ ॼणो आंड्रन में हथ। पक? अड़े ॿुढल फ़क़ीर जो इल्मु कॾहिं बि नाहे कुथो मुबारक। त पोइ मां हींअर ई वञी रेस खे थो चवां। हा वञ जल्दी कर जल्दी कर जल्दी वञ जल्दी वञ। अम्मा ऐं भायां थी त हू वाकई हलियो वियो। केर अली? हा, अञा ताईं मोटियो ई न आहे। केतिरी देर थी वई आहे? अमा चयोसीं अहिड़ो त मोटंदो कीअं? मां दुश्मन न आहियांसि डरी। अमा दुश्मन त न आहियोसि, पर खेसि ॻाल्हायोसि त दुश्मन जहिड़ो न। तव्हांखे छो अची ॻाराणी थी आहे? अलाह कंदो अची वेंदो। अमा असीं ज़ाइफ़ाऊं अकेलियूं घर में अञा बि ॻणती न थिए। अब्बा सॼियूं सारियूं 3 ज़ाइफ़ाऊं आहियूं घर में, ॻणती वरी छाजी आहे? अम्मा आहियूं त औरतूं न, का महल न कंहिं जहिड़ी। चयमि न त फिरी सिरी वरी हिते ई ईंदो, केॾांहुं वेंदो? हाणे छॾियो परेशानी। अमा मां तोखे लिखी ॾियां जो अली रज़ा हाणे मोटी अचे। वहम छॾियो, हाणे अलाह कंदो अची वेंदो। अहमद खान जो पुटु नज़ीर खान आयो आहे। पोइ चवीस न त बाबा घर में कोन्हे, पोइ अचे या सुबुह जो अची मिलेसि। हू चए थो डॉक्टर साहिब सां मिलणो आहे। मूंसां मिलणो अथसि? हा। मूंसां कहिड़ो कमु अथसि? अलाए, चए थो को कमु आहे। ठीकु आहे, वठी अचेसि, पर आइंदा खां को बहानो करे छॾींदी कर। ठीकु आहे? जी साईं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर शुमैला। वालेकुम सलाम। फरमायो कीअं अचणु थियो आहे? जी वेहण जी इजाज़त आहे? हा हा वेहो। अव्हांखे त ख़बर आहे त बाबा साईं ऐं अव्हांजे बाबा साईं कुझु साल अॻु हिकिड़ो फ़ैसिलो कयो। न मूंखे ख़बर नाहे कहिड़ो फ़ैसिलो। अव्हांजे ऐं मुंहिंजे शादी जो फ़ैसिलो। मुंहिंजी शादी जो फ़ैसिलो ऐं मूंखे ख़बर नाहे? अव्हांखे ख़बर नाहे, इहो कीअं थो थी सघे? छो नथो थी सघे? त मां ग़लति थी चवां? न ग़लति छो चवंदव? बहरहाल इहो पाण में फ़ैसिलो कयो हुयो। कमाल आहे, मूंखां पुछण खां सवाइ बाबा इहो फ़ैसिलो करे छॾियो। शायदि, पर हूअं बि असां वटि कॾहिं पुछियो वेंदो आहे छोकिरियुनि खां शादीअ जे लाइ। उहे अणपढ़ियल ऐं ॻोठाणी छोकिरियूं हूंदियूं आहिनि। मां डॉक्टर आहियां। हा, पर डॉक्टर साहिब पढ़ियल त मां बि आहियां। पोइ मां छा करियां? मूंखां छा था चाहियो? मां त शादी करणु थो चाहियां डॉक्टर साहिब। पोइ भली कयो, मूंखे छा था ॿुधायो? मां त नथी चाहियां। तव्हांजो बाबा राज़ी नथो थिए, मां कीअं शादी कयां? ॾिसो, इहो उन्हीअ फ़ैसिलो कयो हो, सो बि मूंखां पुछण खां सवाइ। मां नथी करणु चाहियां। तव्हां हाणे वञी सघो था। मां थकियल आहियां, मूंखे आराम करणो आहे। ठीकु आहे, मां वरी बीह रहींदुसि। जल तू जवान तू कर बुढ़ल जा बेड़ा पार तू। जल तू जवान तू कर बुढ़ल जा बेड़ा पार तू। जल तू जवान तू कर बुढ़ल जा बेड़ा पार तू।
बुढ़ण पुट छो एकलो बैठो तो मक्खियूं मारे बस मां छा कयां बस उतारो ही उजड़ी वियो आहे का बोड़ी कान थी आहे छो त अबा अमा तूं मूंखे बूटो बारी त माण्हू अचनि न ए अबा माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत अबे खे चवां अमा अबे खे छॾ माण्हुनि खे चओ 3-4 माण्हुनि खे जिननि खां भूतनि खां भूतनि खां पोइ ॾिस कीअं था मचनि मेला तुंहिंजे हिन फुट जे ओतारे ते अबा अॼु न जेको लामारो ॾेई आई आहियां तूं जिन पुत कढंदे थकिजी पवंदे हा मां ॿियो न त बाक़ी माण्हू अजायो था सम्झनि पिया ज़हमत बाक़ी आहियां त रहमत अबे खे चवां वाह 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 जहिड़ी मां तेरो ॼणियो अथसि पोखण जहिड़ो पुटु न त बाक़ी पर अबा हाणे मां हलाईं थी पई वञी कयां शुरफां जी बि जांच करे न वरी छेणे बोर अमा इहा छा चेड़ा बोर कंदी अथसि इहो हिकिड़ो मास्तड़ो हामिद न हू कणासे तुंहिंजी फिल पाई निकिराई हा हा ॿियो वरी कहिड़ा तंग रहनि हा कयासीं मास्तरी मलिया मेटा हा हा बा करीस हा जा यादि आयो अबा छा इहो अबा सुभाणे कुबरा जे संग जे लाइ ईंदा न मासी वारा हा हा मासी जने ॿियो वरी केरु पोइ एवज़ में ॾिनल बनी कॾहिं लिखी ॾींदा अड़े अबा निकाह वारे ॾींहुं लिखी ॾींदा हा मां पोइ भली अचनि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं बनी लिखी न ॾिनऊं त पोइ संग न ॾींदोमान मां अबा तुंहिंजी दुआ खपे छो न लिखी ॾींदा मां को मरी वई आहियां छा माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत ॿिए खे चवां सची आई अम्मा हक हू अल्लाह हाणे तूं भली चङो अबा माशाअल्लाह मां हलाई थी पई हक हू अल्लाह लॻे थो त सबूत हथ अची वियो अथसि असां जॾहिं दुश्मनी कंदा बि आहियूं न दूल जे डोके ते वॼाए कंदा तोखां सवाइ मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 केर साईं तव्हां अचो पाण सिर
आया आहियो असांखे हिकु त अली रज़ा ॾे माण्हू मोकिलियो उहो पाण कोन आयो हिन महिल ताईं पोइ कमदार काराए खे बि मुनासिब रसम जो मोकिलण जे लाइ मां पाण हलियो आयुसि साईं का बानी मोकिले घुराए वठो आहे न असांखे न न मुंहिंजे अचण सां मां लही कोन वेंदुसि न साईं त बि असांखे चओ हा न असीं अची वञूं हा बाबा अली रज़ा कोन्हे छा न साईं उहो त तव्हां ॾे आयो आहे मूं वटि त कोन पतो आहे तॾहिं त मां पाण आयो आहियां साईं हुकुम कयो हुकुम कहिड़ो कयां बाबा ज़लर टारणो आहे चुपचाप में संग ॾेई छॾियो न त मुबारक कहिड़े बि वक़्तु बगड़ वारो झटि ॾेई सघे थो वधीक तव्हांजी मर्ज़ी बाबा संग हा साईं ठीकु आहे असां संग ॾींदासीं बाबा वॾी छोकिरी जी घुर करे थो छा नालो अथसि वॾी छोकिरी आबदा नालो अथसि साईं हा बाबा उहा तव्हांजी मर्ज़ी आहे जिंद छॾायो या ज़लल विहायो पोइ ठीकु आहे बाबा मां हलां थो पियो मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे साईं तव्हां पाण अची चुप चुपाट में निकाह विछराए वेंदो हा बाबा हा मां पाण ई हामिद डाहो थी ॾिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ॾिस छा थो करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ॾिस हामिद मां त चवां छॾ मूंखे त कढां हिन मंडे जी जेल मां चिकट ॿुढो त आहे ई जाहिल माण्हू तूं त पढ़ियल लिखियल मास्टर आहीं तूं पंहिंजे करे ॿिन्हिनि में कहिड़ो फ़र्क़ु गलत मकसद तो वठे कमजोर तो समझे छॾ त नहायासीं या छिनछिरी दे ॾिस मूंखे ॾे पिस्टल मां त चवां मूंखे पिस्टल न हामिद त मुंहिंजे वेझो आयो आहे न त ही भरे हाणे मां पाण खणंदी मैं त हूं त नहीं मूंखे ॾे छॾंदसि रो मां त चवां मूंखे ॾे न मूंखे हाणे पतो अथई न मां पाण खे मारींदसि हा हाण जे ठाचिया ऐं हाण त नाहे नचो अरे हैफ तई हामिद ज़ाल ज़ाती का तो पिस्तौल खसे वई हां हैफ तई जिंदगी ते हैफ चाची खून रेज़ी न वधाए तूं मूंखे ॾे या हिन सीने वारी हाँ दे भरी सीने वारी अरे छोकल थड़ी अथई हामिद मां त चवां चुप करे बि त प्रोड़जी न वञे अरे पुरड़े पहिरीं हिन खे वञा त जिंद छुटे आ ठही थी चाची जी हामिद कुछ थी पवे त पोइ इहे नथी चवी त ॿुढे खे वञी ॿोड़ी कराई ईंदो कीअं तो लड़दई हामिद लाइ बड़की थी ॿुढे लाइ ख़बर अथम हा नेह जी करी वरी मुड़स जो केड़ी मां आई चाची रोकिस त रथी अञा चईस त वञी खून करे अचे अचे ई तो न काका पंहिंजनि जो हा ऐं हुते वीचारी शरीफा जो मथो पूरो तो छा कला अथई शरीफा ने मथो कूलियो अथसि पहिरियों त इहा गोली ठोकिया तोखे पोइ वञी सार लाया हुन मंडे ॿुढे जी भला तुंहिंजो चाचा चयसि उमिरि में भाभी जी ॾोह त चाचू न चवां भला तुंहिंजे पीउ जो भाउ त न आहियां न पोइ चाचो चयसि त पोइ भला छा चवां मोहम्मद इब्राहिम चओ न त भला थल्लो इब्राहिम खणी चओ चाचा मां तोरी वॾी उम्मीद खणी आई आहियां उम्मीद त आउं बि तो में रखियो वेठो आहियां मूंखे चाचा न चओ खाली मुंहिंजो नालो वठ त इब्राहिम पोइ जेको कमु चई उहा कयां हल भला इब्राहिम हा सही आहे पोइ हाणे हुकुम कर हू आहे न अधो हामिद हा 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 हू पिस्टोल खयूं अधे बुढल खे ॻोल्हींदो पियो अते मारण लाइ हा खून न थी पए तूं रोकीस हली कंहिंखे हामिद खे हा तुंहिंजी महिरबानी थींदी महिरबानी छाजी कुबरा हल त गॾिदा हूं अबू काॾे मानी लग रही है तुम पुत्र यो अचा वो मोटी तो था ये कुबरा हिते कीअं आई आहे
इन कम आहे उहो कमु करे मोटी थो वठां कहिड़ो कमु पुट तूं वेह माठी करे त अची ॿुधायां तोखे वेह माठी करे जादू का समझो तू हिते बीठे मां तो बोले बोले छिको थी गयो यार बात हाणे घर में कट कया पियो अरे कट त करी को गाय समझो तावी जो जो वो पूरे आ तो होले आते उदे हल देखो मुझे हल हजो नी रोल लगो रोल लो तू हल घर तो पहली बार तो तू हल के जाओ जा तू भाप दे कोई सही है तू हल हल सब हल कर कुछ नहीं चलता अगर तो काटे और ये जा याद पे करे सजा विसरण न खबर जो दिया सुपाणी न परेशानी हमारा है ना ये परेशानी हेलो अच्छा काटी लेके गए ना घर पहुंचा घर आने के सख्त जरूरत है मानी वाली पचा काटी कोलन के घर में छपियो दो साईं हां जमादार परे थी पर तू किथा पियो अचे एॾा अरे तोखे ॻोल्हींदो हिते जी पतो आहियां उहा त छोकिरी कुमर आई घर मुंहिंजे ते वारो कर हुन अधे हामद खे रोक छो त अधे पुठल खे मारींदो रे वारो खड़ियो अथई जमादार छॾ तॾहिं फोपे जो भूत कढां फोपे जो भूत हा संदसि मथे में आकोटरो भूत सो कढणो आहे अरे हथ तो बधाई खुदा जो वास्तो अथई तूं पढ़ लिखल माण्हू थी हुन जाल जे पुठियां तो रिवाल्वर कयो जमादार जाहिल जे पोयां जाहिल थियणो पवंदो तॾहिं सुधरंदो अरे जाहिल खे सुधारण जे लाइ ॿिया तरीक़ा खोड़ अथई और तूं अची मूंखां थो ॿुधायां मां त चवां जमादार छॾ तॾहिं जी छंछरी लाहियां अरे छंछरी तूं न लाहीं त हरभरो मरी वेंदे अच तोखे ॿुधायां हलिया आग्यो तो सब ॾींहं जो त आराम आहे राति एॾी खंघि थिए थी आराम ई नथो अचे घणा ॾींहंनि खां कमु अथव 2 ॾींहं थी विया अच्छा ही मां तव्हांखे दवा लिखी थी ॾियां सुबुह मंझंदि शाम 2 चमचा पीअणा अथव ऐं हा इन जे साण तव्हांखे परहेज़ करणी आहे थधियूं खटियूं ऐं तरियल शयुनि खां परहेज़ करणी अथव बाहर कंपाउंडर के ऐं हा कंपाउंडर के अंदर मोकिलिजो जी मैडम बाहर ॿिया मरीज़ त न आहिनि न मैडम हाथ को मरीज कोन्हे अच्छा तूं वेह न मैडम मां ऐसे ही तॾहिं त तुंहिंजो नओं नालो सोचियो अथमि मुंहिंजो नालो हा मैडम मुंहिंजो नालो जावेद आहे ॿियो कहिड़ो नालो सोचियो अथव शर्म बूटी शर्म बूटी ॾिठी अथई न मैडम शर्म बूटी खे न जॾहिं हथु लाइबो आहे त कुमाइजी वेंदी आहे वेड़ी बंदि थी वेंदी आहे सॼी बूटी न संदसि पन पर सोचियो अथव इहो नालो तूं बि त ईअं आहीं शर्म सां भरियल ख़ैर मैडम
जेको वणे सोचो। मैडम न चओ मूंखे। त छा चवां मैडम? शुमाइला मां तव्हांजो मातहत मुलाज़िम आहियां। सम्झ त ना ही मातहत, मां तुंहिंजी मातहत थियण थी चाहियां जावेद। मुंहिंजी मातहत अवां खिलू त न कयो मैडम। न न, मां दिल जी ॻाल्हि पई कयां जावेद। दिल जी ॻाल्हि मैडम? हा, छो त तूं मूंखे तमामु घणो वणंदो आहीं। जी जी, आई लव यू जावेद।